अस्सलाम वालेकुम। सेम डे अॼु मां हिकिड़ो ब्लॉग पोस्ट करे चुकी आहियां। अॼु आहे 4 मई। ग़लती में कंदमि सफ़ा सुराण बीठी आहे, चए थी मां तव्हांखे दड़का ॾींदमि। सो माशाल्लाह हेॾा सारा इंग्रीडियंट्स जमा कया अथई। केक ठाहिण जो सिलसिलो हिते जारी आहे ऐं हिते जेको आहे मशीन, बीटर, अंडा, सभु कुझु मोल्ड, हर शइ तयारु आहे। सो सुराण बि तयारु आहे ऐं इहा आहे मुंहिंजे ॿिए ब्लॉग जी इब्तिदा। मां वञा थी नमाज़ पढ़णु, तेसिताईं हीअ छो त हिन महिल 1:30 थियण वारो आहे तक़रीबन। ऐं मां जेतिरी देरि नमाज़ पढ़ींदमि सुराण किचन में कमु कंदी, वरी पोइ सुराण हली वेंदी त मां किचन में कमु कंदी। हिन महिल पूरा ऐं सुराण केक जेको आहे ओवन में विझी पाण वई आहे नमाज़ पढ़णु। मां अची वई आहियां किचन में ऐं सभिनी खां पहिरियों मां पचाईंदमि हीअ खीरणी। ऐं मां कॾहिं बि पैकेट वारी खीरणी कोन पचाई आहे, पर हीअ जीअं त गिफ्ट में आई आहे घर में, सुराण खे जेको स्कूल मां गिफ्ट मिलियो त तंहिंजे करे मां हिनखे अॼु पचाए थी छॾियां। हाणे पचाईंदमि त जीअं चङी तरह सां रूम टेम्परेचर ते ठारे पोइ वरी असां फ्रिज में रखी छॾियूं त राति जो असांखे डिनर में कमु ईंदी। ऐं ॿियो तव्हांखे मज़े जी शइ ॾेखारे, सुराण जेको बटर यूज़ कयो आहे, असां बटर वठी आयासीं न त नंढियूं नंढियूं टिकियूं वारो पूरो पैकेट वठी आयासीं त जीअं जेतिरो असांखे खपे ओतिरो कढी कढी यूज़ कयूं। त सुराण खे केक में विधा ऐं हे उछले पई दॿियूं त मां हुनखे चयो ॿी बि इहे रख, मां मूंखे कम में ईंदियूं। त चए थी हाणे इहे बि रखंदव छा? मां उछलियां थी। मां चयो बि मां पाण थी धोआं। सो मां इहे धोई हिते रखियूं आहिनि ऐं अञा ॿिया बि आहिनि, सभु ख़ाली थींदा। उन खां पोइ मां हिननि मां जेका बि क्रिएशन थींदी उहा मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। तव्हां यकीन कयो ईअं अहिड़ियूं अनोखियूं अनोखियूं अजीब अजीब शयूं ॾिसी न आइडियाज़ पाण ई अची वेंदा आहिनि। सो हीअ जेको आहे पंहिंजो ज़बरदस्त हिकिड़ी शइ आहे। जंहिंखे बि क्राफ्ट सां को दिलचस्पी हूंदी उनखे इहे ॾिसी करे ज़रूरु आइडिया ईंदो। नंढियूं नंढियूं ट्रेज़ आहिनि, ॾियणु प्यालियूं आहिनि, हिन में मां कुझु सुठो ई ठाहींदमि, उहो तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। उनखां अलावा चिकन त मां पहिरियों ई कढी रखियो हो त हिन जो जेको आहे कबाब हांडी ठाहींदमि। ऐं हे जेको आहे कढियो आहे यखनी ऐं उन में जेको चिकन पियल आहे यखनी मां ईद खां पहिरियों ठाहे छॾी त मां राति जो इन में जेको चांवर बि ठाहींदमि। मंझंदि जो ई मां मसालो पुलाउ जो ठाहे छॾींदमि त जीअं राति जो मां सिर्फ़ु हिन में चांवर विझां। बोड़ रेडी कंदमि, मानियूं राति जो उन महिल एंड टाइम ते पचाईंदमि, खाइण जे टाइम ते। ऐं अॼु मुंहिंजो नान पचाइण जो पको इरादो आहे इंशाअल्लाह। सो इहा असांजी तयारी हली रही आहे। सो हाणे मां सभिनी खां पहिरियों ठाहींदमि खीरणी। उनजे लाइ 1 लीटर इहे खीर मां वठी आई हुयमि। ऐं पहिरियों जेको ईद ते शीर ख़ुरमो ठाहियो उनजो दॿो बि ख़ैर सां पियो आहे। त इहो मुंहिंजी धीउ हर पल मूं ते हैरान थींदी आहे, हालांकि ख़बर अथसि मुंहिंजे अफ़ालनि चङी तरह। ऐं हिन में हाणे मां ठाहींदमि खीरणी त वरी इहो बि दॿो रखंदमि। पोइ हिननि जो जेको बि थींदो उहो बि यकीननि तव्हां सां शेयर थींदो। हे ॿार आहिनि पाड़े जा, ये नेस्ट है, गिर गया है, अभी इसको मैं दोबारा लगाऊंगी। ऊपर बर्ड हाउस भी लगा हुआ है ना, तो ये मैंने यहाँ नेस्ट भी लगाया। हाँ ये तो मशरूम है। टर्टल। ये देखो टर्टल भी है। कहाँ? वाओ। ये गिर गया है। पैपी। है ना पैपी है। वाओ। देखो सब। वाह। चुड़ियाँ भी लगी हुई हैं। अच्छे लग रहा है ना? कितने अच्छे लग रहे हैं। दीदी आपने सब कहाँ से लिए हैं? क्या आपने सब कहाँ से लिए? क्यों हिते मां गरम थियण लाइ, बल्कि बॉयल थियण लाइ जीअं मां खीरणी ठाहियां। ऐं इहे नंढियूं ॿारड़ियूं आयूं अचानक, घंटी वॼायूं, आंटी ईद मुबारक, और आपके प्लांट्स इतने अच्छे हम देख सकते हैं। पोइ तॾहिं मां हिननि खे अंदरि सॾियो, मां चयो अचो ॾिसो। पोइ हिननि जी वरी इहा वीडियो टुकरी बि ठाहे छॾियमि। सो बहरहाल हाणे असांजो किचन जो सिलसिलो जारी आहे। हिते मां जेको आहे इलाही सारो कमु करे चुकी आहियां। हे रेडी आहे पुलाउ जे लाइ मसालो, बसि हिन में चांवर पवंदा। ऐं हे रेडी आहे छा पई ठाहियां सुराण मां? कबाब कढ़ाई। हा हांडी न कढ़ाई, अॻु मां हांडी चई वई हुयमि। ऐं कल्ह जेको असां पचायोसीं चिकन हांडी, त उनजे लाइ मां थोरी एक्स्ट्रा बूटियूं फ्राए थी कयां। उहो रखण सां थिक थी वियो आहे ॾाढो, त हे बूटियूं फ्राए करे वरी मां उन में साॻे में ई ऐड कंदमि गरम करे, त पोइ उहो हिन में मिक्स थी वेंदो। उनखां अलावा हिते हे माशाल्लाह 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 सुराण ज़बरदस्त केक ठाहे चुकी आहे। इहो हाणे थोरो थधो थींदो त पोइ हिनखे सांचे मां कढिबो। वाह जो थो लॻे असुल आलीशान।
ऐं उहो त खाई पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदमि। ऐं हिते मां कबाब ठाहिण जे लाइ चिकन जूं सनी सनी बूटियूं कयूं आहिनि, बसर कटिया आहिनि, अञा हिन में कुझु मिर्च मसाला पवंदा, उन खां पोइ मां हिनखे विझंदमि चॉपर में त जीअं हीअ चङी तरह सां पींजी वञे। उन खां अलावा खीरणी रेडी हुई जेका तक़रीबन रूम टेम्परेचर ते थधी थी चुकी आहे, त मां सुराण खे चयो हाणे लाहे हिन में प्याले में विझे, वरी असां हिनखे सुराण मां सम्झो न प्याले में अची वेंदी। हा सफ़ा बॉटम में हली आहे, हिन प्याले में अची वञे हा प्रॉपर। हा हिन में ई लाहे छॾीसि, बाक़ी ख़बर अथव ॿियो छा थींदो, जॾहिं हिन प्याले मां खीरणी निकिरी वेंदी ऐं हिन देगड़ी मां बि खीरणी निकिरी वेंदी त पोइ हीअ मुंहिंजी आङुर हूंदी ऐं हिन जो इस्तेमालु हूंदो बाक़ी खीरणीअ जो। सॉरी इहो मां तव्हां सां शेयर थी कयां, पर इहो मां ज़रूरु कंदी आहियां, हाणे बि कंदमि। सो हिनखे कुझु नंढे प्याले में लाथो आहे ऐं हाणे हे फ्रिज में वेंदो त जीअं हे बिल्कुलु चिल्ड थी वञे राति ताईं, ऐं बाक़ी प्याले सां मां इंसाफ़ु कंदमि ऐं मां हिन देगड़ीअ सां बि पूरो इंसाफ़ु कंदमि। हे फस्ट क्लास बूटियूं फ्राए थी वयूं आहिनि ऐं बोर्ड जेको आहे असांजो थी वियो आहे थिक, जेको राति वारो कल्ह वारो हांडी। सो हिन में थोरो पाणी विझी उहो बोर्ड विझी जो असां हिनखे वापसि गरम कंदासीं त हुन में थोरो ई बूटियुनि जी क्वांटिटी बि वधी वेंदी ऐं बोर्ड बि वापसि जेको आहे फ्रेश थी वेंदो। पंहिंजा पाण में आहियूं असां, राति जो मुंहिंजी भेण मुंहिंजा ॿार ईंदा ऐं तारिक ऐं आसफ़ा ईंदा त मां जेको आहे सिर्फ़ु इहा हिकिड़ी शइ आहे जंहिंखे मां वापसि गरम कंदमि, बाक़ी सभु शयूं फ्रेश पचंदियूं इंशाअल्लाह। 5:30 तक़रीबन थिया आहिनि ऐं हाणे टे पहिरीं जी अज़ान आई आहे। हिते सुराण वेठी आहे, सॼो ई गिलास कढिया अथई, चमचा कढिया अथई, प्याला कढिया अथई ऐं हिते जेको आहे हाणे यको कटलरी जो खानो खोली वेठी आहे, त हितां थी कढे सामान ऐं हुनखां सवाइ हे कढियो अथई त हिन में केक कटे विझंदी ऐं हिते हे ढेर सारा थांव कढिया अथई। ऐं मुंहिंजो हे फेवरेट डिनर सेट आहे, मूंखे ॾाढो रॉयल सेट लॻंदो आहे ॼण, प्यालियूं नंढियूं वॾियूं सभु हिते ढेर लॻा पिया आहिनि। ऐं हाणे निमाज़ पढ़ंदासीं, उनखां पोइ मां ॻोहींदमि नान जे लाइ अटो। त हीउ जेको आहे मैदो मां हिते कढी रखियो आहे, छो त फ्रीज़र में हूंदो आहे असांजो, त नान ठाहिण जे लाइ ज़ाहिर थधियूं शयूं जेके न खपनि, ईस्ट बि कढी रखियो आहे। सो निमाज़ पढ़ी अचां त उनखां पोइ मां कमु कयां थी। 6:30 थिया आहिनि ऐं सुराण जेको आहे केक मोल्ड मां कढी चुकी आहे ऐं माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त थो लॻे, ॾाढो ज़बरदस्त थो लॻे, टेस्ट में बि वाह जो आहे। ऐं छो त मिड़ई जेको मोल्ड जे पासनि खे लॻल उहो ई थोरो खाधो आहे, हिनखे त असां पोइ ई कटींदासीं। मूंखे लॻे थो कुझु मां हिते न रखियो आहे अञा। हे मां रोहनी नान पचाया आहिनि ऐं हिकिड़ी हीअ मानी आहे, मुंहिंजो खिज़िर जेको आहे उहो न खाईंदो नान, उनजे लाइ। ऐं माशाल्लाह पुलाए कबाब आहिनि ऐं इहे सभु आहिनि। सो दावत असांजो टाइम शुरू थी वियो आहे। हीअ वीडियो जेका आहे न मुंहिंजे उनजी आहे ब्लॉग जी, तंहिंजे करे हिन में खिज़िर ईंदो, सुराण ऐं नोरीन न ईंदियूं, तारीख़ आयो आहे। अच्छा हे नोरीन आहे, अतरेकार सुराण अतरेकार जीअं सुबुह हुजे त न इहो सुबुह हुजे त हे मानी खाइनि पियूं हिते वेठियूं। आसमा पर्दो न कंदी आहे, इन करे हीअ आसमा आहे ऐं हूअ मुंहिंजी शहज़ादी वेठी आहे फातिमा खिज़िर। ठीकु आहे।